अदा मगा चुप कर। स्कूल छो न वियो? रोवी छो थो? स्कूल वञा पियो, रशीद कुटियो मांखे चंबा लता भला कुटियो। रशीद जी एतरी मजाल जे असांजे ॿारनि खे तो कुटको ॾेवे, स्कूल भी नथो वञण ॾेवे। इते भी जाई मां अचां थो। केड़ी तरफ विया वो रशीद? वो घर हली वियो आहे। हल त मूंखे उनजो घर ॾेखार, मां उनखां बदलो थो वठां। हल वारो निभागा हाणे त नारो तो जो बदलो था वठूं। केड़ो घर तस? हल हल। ओ रशीद, तो जी एतरी मजाल, तू मुझे भा के छो कुटको ॾिनो? मूंखे नथो सुञाणी? कॾु आयो आहियां मां तोखे न सुञाणा थो? मां इन इलाके जो बदमाश आहियां, मोगो बदमाश। इन तर में मुंहिंजी हले थी। घर में जेकॾहिं कोई ॿार हूंदो आहे त मां उनखे चवंदी आहे बचड़ा चुप कर, किथे मोगो बदमाश आयो ना त तोखे चंबा हणंदो चंबा। हाणे तोखे हणा चंबा। तुंहिंजे भाउ खे मां न मारियो आहे, चवे त तोखे मां ख़ुशि करां थो। हे वठ 2000। निभागा सजी तो जी कसूर आहे। हल हल। कसूर वरी तो जी दो वरी रशीद ते। निभागा के जा। अदा मगा तो जो कम थी पोछो डंडियूं मारई तो। हाँ यार मत भूलियो, मां जो काम थियो 2000 रुपया नट कैश मिलिया। वारो कर हाणे वर्दी मटा, ॿिया कपड़ा पाया त पो होटल ते हली कढ़ाई गोश्त था खाऊं। हाँ मैं मटा मोगे जी मार खबर ना चार।